माज साहब हाणे घणियूं पीटीआई आहिनि उन ते ईंदासीं, पर हाणे इहो असीं सम्झूं त जेको पॉलिटिकल प्रोसेस आहे या जेके आइनी क़ानूनी मामला आहिनि जंहिं अंदाज़ सां अॻिते वधनि पिया, पीटीआई हाणे तस्लीम करे वरितो आहे उन्हनि खे। जीअं इब्राहिम साहब चवनि पिया त जुडिशल कमीशन में बि पंहिंजो जेको हिसो आहे उन जी ख्वाहिश आहे त उहो बि मिले, ऐं गंडापुर साहब जो हिन तक़रीब में वञणु या हींअर ताईं जेका सूरत हाल आहे उनखे तसली बख़्श अवां बि करार ॾियो पिया, या अॻिते हली जेको उहे मामला हुआ त हिन तरमीम खे कोर्ट में चैलेंज कयो वेंदो, पोइ उहा आइनी बेंच हुजे या सुप्रीम कोर्ट हुजे या सुप्रीम पंहिंजो पीटीआई उन पासे वेंदी, या असीं सम्झूं त हाणे माठार हूंदी ऐं उन्हनि शयुनि खे तस्लीम करे वरितो आहे। हक़ीक़त इहा ई आहे ऐं उन हक़ीक़त खे उन्हनि मञी वरितो आहे। महिरबानी नसीर साईं। आउं सम्झां थो इहा जेका पीटीआई आहे उहा ग़लती जे मथां ग़लतियूं कंदी थी वञे, ऐं सभ खां वॾी ग़लती जीअं अॼु बि कंहिं दोस्त पंहिंजे आर्टिकल में लिखियो आहे, जेकॾहिं उहो उन जेका कमेटी पार्लियामेंट्री कमेटी जेकॾहिं चीफ जस्टिस जी में हुजे हा त शायदि जेको चीफ जस्टिस हुजे हा उहो मंसूर अली शाह हुजे हा। पर पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिठो त जेको आहे सो हरूभरू नवाज़ शरीफ़ खे छो नाराज़ कजे, नवाज़ ग्रुप खे या नवाज़ पार्टी खे या शहबाज़ खे, त हू उन जे साइड थी विया। सो ही जेके ग़लतियूं पिया था कनि पोइ उहे कंहिंजे तरफ़ां पियूं थियनि, लीडरशिप जे तरफ़ां थियूं थियनि या पार्टी में थियूं थियनि, उन जे करे पीटीआई खे नुक़सानु वॾो पियो थी वियो। ॿी ॻाल्हि जेको यया अफरीदी आहे उहो एॾो को कंट्रोवर्शियल कोन्हे, उहो न इंक्लाइन टू जेका आहे हुकूमत आहे ऐं न वरी जेको आहे सो पीटीआई आहे। हुन जे बारे ते में मूं काफ़ी पढ़ियो आहे हिन वक़्त ताईं, ऐं पहिरीं दफ़ा कंहिं चीफ जस्टिस जे बारे में पढ़ियो आहे त हू इंतिहाई रिज़र्व क़िस्म जा जेके आहिनि से जस्टिस रहिया आहिनि पंहिंजे तारीख़ में। हू टीवी ऐं सोशल मीडिया खां बि परे रहंदा आहिनि ऐं जेके अख़बारूं लिखनि पियूं, ऐं हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे फ़ैसिले जे थ्रू, ऐं उहा बि ॾाढी हुनजी जेका ज़बान हूंदी आहे, लैंग्वेज हूंदी आहे, उहा ॾाढी स्पेसिफिक हूंदी आहे, स्ट्रक्चरल हूंदी आहे। हू फज़ूल क़िस्म जी ॻाल्हि कंदा कोन्हनि। सो अहिड़े जज जे ख़िलाफ़ कंहिं बि पार्टी खे ॻाल्हाइण ज़ाहिर आहे उहो ॾुखियो हूंदो। सो मुंहिंजो ख़्यालु आहे ही जीअं मुंहिंजो दोस्त चयो, मां हुन सां बिल्कुलु इतफ़ाक़ थो कयां त हर चीफ जस्टिस खे जेकॾहिं ईअं कंट्रोवर्शियल कंदा त पोइ इहो पीटीआई जे लाइ जेको आहे सो ख़ुदि बि एॾो को फ़ाइदेमंद कोन थींदो, छो त पीटीआई खे पोइ सम्झो वेंदो त भई इहा त असांखे कैरियर सां जेको आहे सो थी खेॾे। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई आहे त जेका आहे पीटीआई हिननि खे चैलेंज कंदी या न कंदी, ॾिसो चैलेंज करण लाइ कोई पार्टी जो बीहणु ज़रूरी न आहे। उन में आम माण्हू बि जेके आहिनि से उहे विचा अची वेंदा आहिनि, जेके हिननि खे चैलेंज कंदा आहिनि, पोइ उनखे केरु बीह थो रहे, पार्टी थी सघे थो न अचे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे पीटीआई जा माण्हू या उन्हनि जी सपोर्ट सां इहे सभु तरमीमूं चैलेंज थींदियूं, ऐं चैलेंज थियण खां पोइ छा थो थिए, ऐं ईअं आउं नथो सम्झां त को हुकूमत जे लाइ स्मूथ सेलिंग आहे। हुकूमत जे लाइ प्रॉब्लम क्रिएट थींदा। तव्हां ख़बर आहे जेको प्रैक्टिस एंड प्रोसीजर जेको आहे एक्ट, उहो बि चैलेंज थींदो ऐं उन में बि जेको आहे सो फ़ैसिला अॻियां पोयां थी सघनि था। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हुकूमत बि, तव्हां सही चयो, ऐं हुकूमत बि पंहिंजी जॻह ते परेशान आहे त हाणे छा थिए, छो त अञा ताईं बेंच बि जेका आहे उहा जुड़ी कोन सघी आहे। दो के जेको पीटीआई आहे, हा आइनी बेंच पीटीआई आहे, उन ऐलान करे छॾियो आहे त इन जी जोड़ जुक में असां हिसो वठंदासीं। ऐं सम्झां थो उन्हनि खे इन ॻाल्हि जो अहसासु थी वियो आहे त हू जेकॾहिं उन हालांकि हामिद मीर जेको फुली पीटीआई खे सपोर्ट करे, उन ई बि इहा ॻाल्हि लिखी आहे त माना ही कोन थिया, हिननि खे नुक़सानु थियो आहे जेका चीफ जस्टिस थी। सो हाणे हू वञनि पिया, जेका आहे उन्हनि जी जेका इहा पंहिंजी आइनी सॉरी पंहिंजी कॉन्स्टिट्यूशनल जेका कोर्ट आहे उन जो हिसो थियनि पिया। इहा आउं सम्झां इट्स अ गुड ओमिन, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं ईअं जेकॾहिं हू कनि था, सेंसिबली पॉलिटिक्स कनि था, थी सघे थो मुल्क में कुझु स्टेबिलिटी रहे।